प्यारा शागिर्दो यूट्यूब चैनल भलीकार ऐं या कृष्ण परमार। अॻे वीडियो में असां सिंधी ॿियो किताब जे सबक पहिरियों जी मश्क कई हुईसीं। अॼु असां पढ़ंदासीं सिंधी ॿियो किताब जो सबक ॿियो, जंहिंजो उनवान आहे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबियन सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम। अचो तो सबक पढ़ूं। सबक ॿियो, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबियन सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम। अल्लाह साईं जे प्यारे नबी सगोरे जो नालो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबियन सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम। तर्जुमो, हज़रत मुहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सगोरन रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम अरब जे कुरैश कबीले में ॼावा हुआ। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम जे वालिद हज़रत अब्दुल्ला जी वफ़ात संदन ॼमण खां कुझु महीना अॻु थी। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम ॿिनि महीननि जा थिया त खेनि अरब जे रवाज मुताबिक़ थञ पीआरण लाइ हज़रत बीबी हलीमा रज़े जे हवाले कयो वियो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम जॾहिं 6 सालनि जा थिया त संदन वालिदा बीबी आमिना जी बि वफ़ात थी वई। उन खां पोइ संदन ॾाॾो हज़रत अब्दुल मुतलिब खेनि पालण लॻो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम 8 सालनि जा थिया त संदन ॾाॾो बि गुज़ारे वियो। तंहिंखां पोइ संदन चाचे हज़रत अबू तालिब खेनि निपायो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम नंढपण खां सुलछणा, सचार, ईमानदार ऐं रहमदिल हुआ। माण्हू खेनि अमीन ऐं सादिक सॾींदा हुआ। सभिनी सां प्यार ऐं मुहबत सां पेश ईंदा हुआ। पंहिंजो वक़्तु अजायो न विञाईंदा हुआ। यतीमनि सां कुर्ब ऐं हमदर्दी कंदा हुआ। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम पोढ़नि, बीमारनि ऐं मुसाफ़िरनि जी मदद कंदा हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम ॿिन्ही जहाननि लाइ रहमत आहिनि। पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम फरमायो त अल्लाह हिकु आहे ऐं उन जी ई इबादत करणु घुरिजे। असांखे संदन ॾसियल वाट ते हलणु घुरिजे। हाणे अचो त कुझु लफ़्ज़नि जी माना करियो। नबी माने पैगंबर, सगोरे माने भलारे, मुहम्मद माने वाखाणियल, रसूल माने अल्लाह पाक जो मोकिलियल नबी, आख़िरी माने सभ खां पोयों, असहाब माने पाण सगोरनि जा साथी, रहमत माने बाज, मेहर, सलामती माने अमन, सुख,
कबीले माने कुटुंब बिरादरी, ॼावा माने पैदा थिया, वालिद माने पीउ, रवाज माने दस्तूर रीत रस्म, मुताबिक माने मूजब, थञ माने माउ जो खीर औरत जो खीर, हवाले माने सुप्रद, वालिदा माने माउ, वफ़ात माने इंतकाल लाॾाणो, नंढपण माने ॿारोतण बालकपण, सुलछण माने सुठनि लछणनि वारा, सचार माने सच ॻाल्हाईंदड़, ईमानदार माने सचार ईमान वारा अमानतदार, रहमदिल माने बाजारा क्यास वारा, खेन माने उन्हनि खे, सादिक माने सचार, सॾींदा माने कोठींदा, प्यार माने मोहब्बत, अजायो माने बेकार, यतीमन माने जंहिंजा माउ पीउ हयाती न हुजनि, लावारिस, कुर्ब माने प्यार मोहब्बत वेझड़ाई, हमदर्दी माने ॾुख सुख में भाईवार, पोढ़नि माने कुराड़नि पीरसननि जूननि, बीमारनि माने मरीज़नि, मुसाफ़िरनि माने पांधीअड़नि सफ़र कंदड़नि, मदद माने हमराही या सहायता, फ़रमायो माने हुकुम कयो, इबादत माने बंदगी, घुर्जे माने खपे, संदन माने उन्हनि जी, ॾसियल माने ॿुधायल, वाट माने राह, हलणु घुरिजे माने अमल करणु घुरिजे। प्यारा शागिर्दो, अॼु असां सिंधी ॿियो किताब जो सबक़ु ॿियो पढ़ियो आहे। ईंदड़ वीडियो में असां हिन सबक़ जी मश्क कंदासीं। अॼु जी हीअ मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।